सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई दावत इस्लामी के 2 सेप्टेम्बर ते 42 साल मुकम्मल थियण ते सकरन जे सिंध प्लेस हॉल में इज्तिमा मुनक़द कियो वियो, जंहिंमें सियासी समाजी शख्सियतनि खां सवाइ इल्मी अदबी शख्सियतनि ऐं मज़हबी स्कॉलरनि शिरकत कई, जिन में दरगाह पीर ज़ाकिरी जो सजदा नशीन सैयद मोहम्मद मुनीर शाह बेपी जो सीनियर अगवान नूर अहमद लाखो, ज़िले कौंसिल जो मेंबर निसार अहमद खेड़ो, जमात अहले सुन्नत जो ज़िले अगवान सैयद नूर मोहम्मद शाह जीलानी शामिल हुआ। उन मौके ते अल्लामा नवीद अहमद अत्तारी बयान कंदे चयो त दावत इस्लामी जो पैगाम असला उम्मत आहे। 1981 में कराची मां मर्द मुजाहिद नौजवान मोहम्मद इलियास कादरी पारां शुरू कयल तहरीक दावत इस्लामी की अल्हम्दुलिल्लाह 42 साल मुकम्मल थी चुका आहिनि, जेका पाकिस्तान खां सिवा दुनिया के केतिरनि ई मुल्कनि में हिन वक़्तु दीन जो कमु करे रही आहे। हिन चयो त हिन वक़्तु ताईं दावत इस्लामी जी दीनी दर्सगाहुनि मां लखे शागिर्द क़ुरान पाक जी तालीम हासिल करे चुका आहिनि, जॾहिं हज़ारे आलिम ऐं हाफ़िज़ बणिजी चुका आहिनि। ही वाहिद तहरीक आहे जंहिंजो अमीर मौलाना मोहम्मद इलियास कादरी करोड़े मुरीदनि जी हुअण बावजूदि कॾहिं बि मुरीदनि खां ॾन नाहे वरितो। संदसि मक़सदु सिर्फ़ु मुरीदनि समेत हर उम्मत लाइ उहो पैगाम आहे त मूंखे पंहिंजे ऐं पूरी दुनिया जे मुस्लमाननि जी असलाह जी कोशिशि करणी आहे। उन मौके ते अब्दुल रशीद मेमण, गुलाम मुस्तफ़ा मेमण, शाहिद खानज़ादा, राजा खानज़ादा, शौकत हुसैन मेमण, गुलाम हैदर सोलंकी, फरहान मुगल, अब्दुल रब राजपूत, कुर्बान अली उमरानी समेत सवे माण्हुनि शिरकत कई। इज्तिमा जे इख़्तिताम ते दावत इस्लामी जे डिवीज़नल निगरान सैयद दानिश अत्तारी इज्तिमाई दुआ घुरी। उन खां टाउन निगरान गुलाम नबी अत्तारी, शाहिद नवाज़ अत्तारी, कारी फुरकान अत्तारी, मोहसिन अत्तारी, इमरान कादरी आयल महिमाननि जो हाज़िर भाग कयो।